बिरिया रोड जे रेती पाड़ी जे रिवासी 21 सालनि जो नौजवान शकील अहमद पुट करीम बख्श सोलंकी घर अणपिड़त सबबि पाण मथां रिपीटर जो फायर करे आपघात करे छॾियो। पाण मथां रिपीटर जो फायर करण सबबि नौजवान सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणिती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल नियो वियो त रस्ते में हुन दम दहणी हवाले कयो। नौजवान जो लाश घर पहुतण ते घर में कोहराम अची वियो। इन सिलसिले में ॿुधायो पियो वञे त कंहिं ॻाल्हि तां घर अंदरि ॿाहिरिनि जो पाण में झेड़ो थी पियो हो, जंहिं सबबि शकील सोलंकी कावड़ में अची पाण मथां फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। ॿिए पासे फ़ौती नौजवान जे माइट सरवर सोलंकी राब्ते करण ते ॿुधायो त फ़ौती नौजवान नशो वापराईंदड़ हो, जंहिं सबबि हुन नशे जी हालत में पाण मथां रिपीटर जो फायर करे आपघात कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।